अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ पारां आऊं अब्दुल्ला सोलंकी। नाज़रीन, मुल्क अंदर तेज़ी सां वधंदड़ वबा कोरोना वायरस हिन वक़्तु लख खां वधीक क्रॉस करे चुकी आहे। फ्रंट लाइन ते मौजूदु जेके डॉक्टर आहिनि या पुलिस जा एहलकार आहिनि ऐं पुलिस जा ऑफिसर आहिनि उहे बि शहीद थी चुका आहिनि। पर हिन कोरोना जी वबा में फ़ौत थियल पुलिस एहलकार उन्हनि खे शहीदनि जो रुतबो पिणु ॾिनो वियो आहे। इन हवाले सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं जॾहिं त SSU छा आहे, SSU कहिड़ो इदारो आहे। उन हवाले सां अॼु असीं SSU जे हेडक्वाटर में मौजूदु आहियूं, SSU जे बानी DIG मक़सूद अहमद मेमण साहिब सां। साईं वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो। सभ खां पहिरियों सर इहो ॿुधायो त हिन वक़्तु ताईं SSU जा कमांडोज़ जेके रत जो प्लाज़्मा जेको आहे त्यो बि कनि पिया, उन सां गॾोगॾु केतिरा जेको आहे सो अहिड़ा एहलकार आहिनि जेके सिहतयाब थी चुका आहिनि ऐं प्लाज़्मा ॾेई रहिया आहिनि। जी, जेका वबा जे हवाले सां पुलिस जीअं त फ्रंट लाइन ते आहे ऐं पंहिंजी ड्यूटीज़ कनि पिया था, माण्हुनि खे लॉकडाउन में हेल्प कनि था, त उन में काफ़ी उन में केसिस थिया आहिनि। असांजा जेके ख़ाली सिक्योरिटी डिवीज़न जा 100+ अफ़सर ऐं जवान आहिनि जेके इफेक्टेड आहिनि ऐं उन मां जेके ठीकु थिया आहिनि उहो पंहिंजो ब्लड डोनेट कनि था प्लाज़्मा पर्पज़ जे लाइ, जीअं बाक़ी माण्हुनि जी जान बचाए सघूं। उन में 10 जवाननि पंहिंजो प्लाज़्मा ॾिनो आहे ऐं उहे ॿिया जेके सीरियस कंडीशन में आहिनि उन्हनि खे उन्हनि जी जान बचाइण लाइ उहो कोशिशि कयूं था त उन्हनि जे मदद सां उन्हनि जी जान बची सघे। अच्छा सर, हीउ जेको शहीदनि जो रुतबो ॾिनो वियो आहे पुलिस एहलकारनि खे, ख़ासि तौर ते जेके ऑफिसर बि आहिनि एहलकार बि आहिनि, छा उन्हनि खे जीअं ऑपरेशन में शहीद थियल जेके पुलिस एहलकार आहिनि उन्हनि जी सहूलियत मिलंदी ओतिरी? बिल्कुलु, जीअं तव्हांजे ऑपरेशनल ड्यूटीज़ ते तव्हांजी शहादत जी रुतबे ते तव्हांखे ऑनर कयो वेंदो आहे, अहिड़ी तरीक़े सां हीअ जीअं त ड्यूटी कंदे उन्हनि पंहिंजी जान जो नज़रानो ॾिनो आहे, उन हवाले सां असां उनखे उन तरीक़े सां ई उनखे ऑनर कंदासीं ऐं उनजो उहे साॻे प्रिविलेजिस ऐं उनजी जेके बाक़ी बेनिफिट्स आहिनि उनखे उनजी फैमिली खे मिलंदा। अच्छा सर, कोरोना पेशेंट वेलफेयर सेंटर जेको हिते SSU वटि क़ाइमु थियो आहे, इहा वॾी ॻाल्हि आहे त सिंध पुलिस में हीउ वाहिद इदारो आहे जिते सेंटर बि क़ाइमु थियो आहे, प्लाज़्मा बि ॾियनि पिया, त उन सेंटर जो मक़सदु छा आहे असुलु? बेसिकली असां जॾहिं ॾिठोसीं त हीअ वबा फैलिजे पई थी ऐं पूरे डिपार्टमेंट में हर जाइ ते माण्हू इफेक्ट थिए पियो थो, त को अहिड़ो फोकल पॉइंट न हो या अहिड़ी का गाइडेंस जे हवाले सां का बि उहो न हुई। कोशिशि त कनि पिया हर को ऑफिस पंहिंजे ऑफिसर या पंहिंजे ऑफिस में पंहिंजे तौर पे उनजी मदद जवाननि जी अफ़सरनि जी कनि पिया, पर हिकिड़ो फोकल पॉइंट न हो। त एडिस लाइन जी कराची ऐं IG साहब जी डायरेक्शन सां हीअ हिकिड़ो फोकल पॉइंट ठाहियो आहे जंहिंमें 24 कलाक उते 3 शिफ्टुनि में अफ़सर ऐं जवान उन सेंटर ते कमु कनि पिया था ऐं जेके बि माण्हू बीमार थियनि था उन्हनि जो वेलफेयर, उन्हनि जो हाल वाल पुछणु, उन्हनि जी टेस्टिंग रीटेस्टिंग कराइणु उहो कनि पिया था। प्लस कंहिंखे बि जेकॾहिं उनखे पंहिंजो लॻे थो त बीमार आहे या उनखे अहिड़ी सिम्टम्स आहिनि या उनजी फैमिली में कंहिंखे प्रॉब्लम आहे त उन सेंटर ते राब्तो करे सघे थो। ऐं इन सेंटर जे थ्रू असां हिकिड़ा 3 हॉस्पिटल्स आइडेंटिफाई कया आहिनि कराची में जिते हू वञी पंहिंजो टेस्ट कराए सघे थो। हाणे हिन महिल जेका परेशानी आहे त जेको पैनिक मचियल आहे त किथे माण्हू वञे, कंहिंखे ॾेखारे या उनजी कीअं उनखे तो हर माण्हू उन में परेशान आहे। उन में साॻी शइ पुलिस डिपार्टमेंट ते बि लागू थिए थी। त असां पंहिंजी त जान जा नज़राना बि ॾियूं था, ड्यूटी बि कयूं पिया था अफ़सर जवान, पर उनजो अॻिते वेलफेयर जे हवाले सां अहिड़ी तरीक़े सां कोई गाइडेड लाइन कान हुई या का डायरेक्शन न हुई। त हिन सेंटर जे थ्रू हू हर माण्हू अफ़सर जवान न सिर्फ़ु सर्विंग बल्कि रिटायर पुलिस अफ़सर ऐं जवान जेकॾहिं उनखे बि का हेल्प खपे उते कॉल करे सघनि था ऐं असां उनजी घर वेठे उनजी मदद बि कंदासीं, उनजा टेस्ट बि कराईंदासीं ऐं उनजो आख़िर ताईं वेलफेयर जो ख़्यालु कंदासीं। अच्छा सर, इहा सहूलियत सिर्फ़ु कराची पुलिस वारनि लाइ या किथां बि जेको असां ही बेसिकली त जेका असांजी कराची पुलिस जे हवाले सां सेंटर ठाहियो आहे, पर इवन देन कराची खां ॿाहिरि बि कंहिंखे मदद खपे त असां हाज़िर आहियूं। उते कॉल कयो त असांखे जेतिरो बि पॉसिबल थी सघूं असां उनखे पहुची उनखे मदद कंदासीं। अच्छा सर, हाणे ॻाल्हि कंदासीं SSU ते। SSU जेको हींअर मूं विज़िट बि कयो, हिकु तमामु वॾो इदारो आहे, पर जेकॾहिं यूनिवर्सिटी चइजे त हिन में को शक न आहे त हिकिड़ो हिन एहलकारनि लाइ पुलिस डिपार्टमेंट लाइ हिकिड़ो वॾो इदारो ऐं यूनिवर्सिटी ठहियलु आहे। SSU ख़्यालु तव्हांखे कीअं आयो ऐं हिन SSU जे सॼे मरहले में तव्हांखे कहिड़ियूं ॾुखियाई पेश आहे? SSU बेसिकली नालो त तव्हां चई सघो था की स्पेशल सिक्योरिटी यूनिट आहे। हिन जो कमु आहे त इम्पोर्टेंट इंस्टॉलेशन ऐं इम्पोर्टेंट पर्सनैलिटीज़ खे प्रोटेक्शन ॾियणु ऐं काउंटर टेररिज़म ऑपरेशन में पंहिंजी ख़िदमात सरंजाम ॾियणु। पर
इनखे ठाहिण जे लाइ जॾहिं असां ॿाहिरि वेंदा आहियूं, मां लंडन पढ़णु वियुमि त उते जॾहिं मां ॾिसंदासीं त हितां जो जेको पुलिस अफ़सर आहे उनजी एतिरी रिस्पेक्ट आहे ऐं उनजो एतिरो माण्हू रिगार्ड कनि था ऐं हू बि पंहिंजी ड्यूटी बहितर तौर सां करे थो। त मां सोचींदो हुउमि त इहो असां पंहिंजे मुल्क में कीअं था करे सघूं ऐं इहा कहिड़ी शइ आहे जेका असांखे हिन तरफ़ खणी ईंदी। जॾहिं असां पढ़ी वापसि आयासीं त अलाह मौक़ो ॾिनो ऐं पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट में प्रेसिडेंट आसिफ अली ज़रदारी साहब जे दौर में असां जॾहिं इहा प्रपोज़ल ॾिनोसीं, जेकॾहिं असां पंहिंजे सिपाह खे बहितर पैकेजिस ॾियूं ऐं उन्हनि जो वेलफेयर जो ख़्यालु कयूं, उन्हनि जी बहितर ट्रेनिंग कयूं त हिकिड़ी बहितर प्रोडक्ट ईंदी। उन सां न सिर्फ़ु तव्हां उन में सिक्योरिटी ड्यूटीज़ वठी सघो था, पर जेके बाक़ी ॿिया ऑपरेशन, काउंटर टेररिज़म ऑपरेशन, एंटी राइट ऑपरेशन, उन में बि तव्हां उनखे इस्तेमालु करे सघो था। ऐं रेगुलर पुलिसिंग में आम पब्लिक जी मदद जे लाइ बि असां उनखे इस्तेमालु कयूं था। उहो उन वक़्त जो आइडियो हो त उहो उन महिल उन्हनि अप्रूव कयो, उनजी महिरबानी। त उन खां पोइ उहो 8 में सर 2008 जी ॻाल्हि। 8 उन खां पोइ उन्हनि जे अप्रूवल सां सिंध गवर्नमेंट जी सपोर्ट सां SSU जो बुनियादु रखियो वियो। तंहिं टाइम सर तव्हां DIG हो? ओॾीमहिल मां ओॾीमहिल SSP हुउमि, SSP सिक्योरिटी हुउमि ओॾीमहिल। ऐं ओॾीमहिल असां हुनखे 2008 में प्रपोज़ल ॾिनोसीं। 10 में उनजी हर शइ लॉजिस्टिकली असांजी अप्रूवल थी साम्हूं आई। 10 खां असां SSU जो बुनियादु रखो। हाणे उन में उनजी ट्रेनिंग, उनजी रिक्रूटमेंट, उनजो वेलफेयर, हर शइ उन में शामिल हुई। ऐं हीअ जेको तव्हां अॼुकल्ह ॾिसो था त तव्हांजी रिक्रूटमेंट NTS जे थ्रू थिए थी या पब्लिक ॿी जेके सर्विसिस आहिनि जेके रिक्रूटमेंट जूं उन जे थ्रू, इन जो बुनियादु असां रखियोसीं। SSU में पहिरीं असां NTS जे थ्रू फस्ट टाइम इंट्रोड्यूस करायोसीं NTS खे, त हिकु थर्ड पार्टी तव्हांजी रिक्रूटमेंट करे थी त जीअं जेको मेरिट ते छोकिरो या छोकिरियूं क्वालिफाई कनि, उहो उनखे बग़ैर सिफ़ारिश सां हुनखे नौकिरी मिले ऐं उन पंहिंजी मेरिट ते हू पंहिंजी बहितर ट्रेनिंग कनि ऐं उनजो असां ख़्यालु रखियो, उनखां बहितर ड्यूटी वठी सघूं। अच्छा सर, हीउ जेको SSU इदारो आहे इहो सिर्फ़ु सिक्योरिटी या जीअं तव्हां चओ था ऑपरेशन में बि हिसो वठनि था ऐं ऑपरेशन में बि फ्रंट लाइन ते बीहनि था पिया, पर जेको आहे सो माण्हुनि में आम शहरनि में इहो आहे त हीअ ज़रदारी सिक्योरिटी फोर्सिस आहे या इहो कहिड़ो कॉन्सेप्ट आहे, हिन में इहो छो चयो वेंदो आहे त ज़रदारी जी फोर्स आहे? देखिए, जॾहिं प्रेसिडेंट आसिफ अली ज़रदारी साहब हिन जी अप्रूवल ॾिनी त हीअ असां उन नाले सां जोड़ूं था त उन जी अप्रूवल सां उन जे दौर में ठही आहे। जेसि ताईं उनजी ड्यूटी करण जी आहे त इट इज़ पार्ट ऑफ दी ड्यूटी, पर सॼी उते डिप्लॉयमेंट न आहे। फ़र्ज़ु करो जेकॾहिं असांजी हाणे जी नफ़री जी तव्हां वठो, असांजी नफ़री 5000 आहे। जेकॾहिं 5000 माण्हू आहिनि उहे 15 जी ड्यूटीज़ बि कनि पिया था, सिक्योरिटी बि प्रोवाइड कनि पिया था ऐं जेके मुश्किल वक़्त में जीअं करोना जी ड्यूटीज़ आहिनि या पब्लिक जी मदद जे लाइ हर वक़्तु 24 कलाक उते पंहिंजी मसरूफ़ियत में आहिनि। उहो इन करे पॉसिबल आहे त उन वक़्त जी ठहियल शइ हाणे इस्तेमालु थिए पई थी। जेकॾहिं तव्हां हुन में वठो त हाणे हू त प्रेसिडेंट त न रहिया आहिनि, हाणे हुनजी ओतिरी सिक्योरिटी बि न आहे, त पर जेकॾहिं उहो तव्हां हुन खां वठी अचो त इन करे में बि माण्हुनि जो परसेप्शन हुजे त उन्हनि जी आहे। ऐं उन में इंटरफेरेंस का बि न रही आहे अॼु ॾींहं ताईं। पहिरें ॾींहुं जॾहिं खां ठही आहे अॼु ॾींहं ताईं का पॉलिटिकल इंटरफेरेंस न रही आहे। हर शइ मेरिट ते थी आहे ऐं हर माण्हू जेको आहे ग़रीब जो ॿार जंहिं पंहिंजी मेरिट सां सभु एग्ज़ाम पास कया, उनजे घर वेठे उनखे अपॉइंटमेंट लेटर मिलियो आहे। हाणे इहा उन सिंध गवर्नमेंट में जेके तव्हां माण्हू चवंदा हो त उन में एतिरी ग़लति शयूं थींदियूं आहिनि, उन गवर्नमेंट में ही सभ खां बहितरीनु शइ आहे जंहिंमें पाकिस्तान सॼी पाकिस्तान जी पुलिस जे लाइ मिसाल आहे। ऐं सभु माण्हू चवनि था त हीअ एतिरी बहितर शइ थी आहे, ॿियनि सूबनि खे बि ठाहिणु घुरिजे। हे उन गवर्नमेंट जो उन प्रोविंस जो हिकिड़ो गिफ्ट आहे पब्लिक जे लाइ, त जीअं हाणे हू ठही वई आहे हाणे पब्लिक जी मदद जे लाइ। हाणे हिन में अधु SSU जेका आहे सॼी असां लॻाई आहे 15 ते, 15 जी एमरजेंसी सर्विस ते, त जीअं हू माण्हू जी परेशानी में जॾहिं कॉल कनि था त उनखे असांजी पुलिस जल्द सां जल्द पहुची सघे। पहिरीं तव्हां कॉल कंदा हो त हिकिड़ी शिकायत हूंदी त पुलिस टाइम ते अचे थी त प्रोफेशनल तरीक़े सां डील नथी करे, असांजी शिकायत जो अज़ालो नथो थिए। हाणे उहा शइ घटि थी वई आहे। हाणे पहिरीं जेकॾहिं 20 मिंट खां 30 मिंट हो रिस्पॉन्स टाइम, त हाणे 10 मिंटनि जे अंदरि अची वियो आहे। हाणे कराची में तव्हां बिल्कुलु हींअर जेकी बि वारदात ते पहिरियों पहुचण वारी आहे उहा 15 ते वारदात ते पहुचे बि थी, रेड हैंडेड माण्हुनि खे पकिड़े बि थी। ऐं इवन रेस्क्यू ऑपरेशन में असांजा छोकिरा पोयनि ॾींहंनि बि हाणे तव्हां ॾिठो हूंदो ज़ख़्मी हुआ, अंदरि बिल्डिंग में हुआ, रेस्क्यू कनि पिया, पहुता त रेस्क्यू कनि पिया न। बिल्कुलु त उहे हाणे असां उनखे सीधो कयूं शयुनि खे इन SSU जी मदद सां, उन्हनि जे हवाले सां उनजी ट्रेनिंग करे, उनखे मोटिवेट करे त जीअं पब्लिक जी बहितर तौर सां ख़िदमत करे सघनि
ऐं जेको पुलिस ऐं पब्लिक जो जेको गैप आहे कम्युनिकेशन जो उहो बहितर थिए ऐं ट्रस्ट लेवल जेको आहे उहो बि बहितर थिए त उहो हाणे SSU साॻी जेका उन वक़्तु VVIP ऐं उन जे लाइ प्रोटेक्शन जे लाइ तव्हां चओ पिया ठही त उहा हाणे पब्लिक सर्विस जे लाइ हाणे पब्लिक VVIP आहे ऐं उनजी असां ख़िदमत कयूं पिया था त उन जो सॼो फोकस चेंज थी वियो आहे बिल्कुलु पहिरियों जेको शख़्सियतूं हुयूं हाणे तव्हांजो उहो आम पब्लिक लाइ बि जेको आहे पब्लिक जे लाइ बि साॻी सर्विसिस आहिनि उन तरीक़े सां कयूं पिया था अच्छा सर हिन टाइम कहिड़ी शख़्सियतुनि खे जेको आहे तव्हां सिक्योरिटी प्रोवाइड करे सघो था जेके सियासतदान मौजूदु आहिनि या रिटायर थियल ऑफिसर आहिनि जेको हाणे सिक्योरिटी डिवीज़न में तव्हांजो जेके बि जिन खे लाइफ थ्रेट आहे चाहे उहो पोज़ीशन ते आहिनि या न आहिनि जिन जी कमेटी ठहियल आहे सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां जिन खे ऑथोराइज़ करे थी उनखे असां सिक्योरिटी ॾियूं था उन में डिफरेंट यूनिट्स आहिनि सिक्योरिटी 1 आहे सिक्योरिटी 2 आहे ऑनरेबल जजिस साहिब आहिनि कोर्ट्स आहिनि उन सभिनी जी सिक्योरिटी असां उन जे थ्रू कयूं पिया था उहो पुराणे सिस्टम जे तहत थिए पई थी पर जेसिताईं SSU जी ॻाल्हि आहे उहो प्रेसिडेंट प्राइम मिनिस्टर ऐं फेडरल लेवल जा जेके अपॉइंटमेंट्स आहिनि उन्हनि जो जॾहिं कराची में अचणु थींदो आहे या सिंध में उनजी मूवमेंट हूंदी आहे त उनखे असां चीफ जस्टिस अचे थो पियो चीफ जस्टिस साहिबु अचे था या जेके बि इन लेवल जा माण्हू आहिनि त उनखे असां प्रोटेक्ट कंदा आहियूं अच्छा सर सिंध खां ॿाहिरि बि हीअ SSU जा कमांडोज़ वञनि था जॾहिं रिक्वायरमेंट हूंदी आहे त उहो हर जाइ ते वञी सघनि था ऐं उनजी ड्यूटी बि करे सघनि था पूरे पाकिस्तान में पूरे पाकिस्तान अच्छा सर उनखां अलावा इहो ॿुधाइजो त जेकी आम पुलिस आहे सिंध पुलिस आहे उन सां गॾु ट्रेनिंग कराई वेंदी आहे या SSU कमांडोज़ की अलॻि ट्रेनिंग थी आहे SSU जी कमांडो जी अलॻि सां ट्रेनिंग थींदी आहे हिकिड़ो त बेसिक ट्रेनिंग सिंध पुलिस वारे कंदा आहिनि उन खां पोइ कमांडो जो कोर्स हूंदो आहे जेको 6 महीननि खां 1 साल जे दरमियान जो हूंदो आहे उहो न सिर्फ़ु बेसिक कोर्स कंदा आहिनि पर उनजी एडवांस ट्रेनिंग असां आर्म फोर्सिस जा डिफरेंट क़िस्म जा यूनिट्स जेके कमांडो ट्रेनिंग कराईंदा आहिनि उतां बि कराईंदा आहियूं त हिकिड़ो ट्रेनिंग असांजो हिकु कंटिन्यूस प्रोसेस आहे त न सिर्फ़ु बेसिक कोर्स बल्कि एडवांस कोर्सिस बि हू पंहिंजे करियर में कंदा रहंदा अच्छा सर SSG सां बि गॾु कंदा आहिनि ट्रेनिंग बिल्कुलु आर्मी जी SSG सां नेवी SSG सां इन्हनि सभिनि सां असांजो कोऑर्डिनेशन आहे ऐं असांजा कोर्सिस उते वेंदा आहिनि ऐं उतां बैचिस जे तौर ते पास आउट थी अची वापसि अची ड्यूटी कंदा सर ही SSU जी में पंहिंजो HEAT इहो कहिड़ो प्रोग्राम हुयो हीट असां जे तव्हांखे यादि हूंदो जॾहिं पिशावर अटैक थियो स्कूल APS वारो आर्मी पब्लिक स्कूल ते उन ट्रेजेडी खां पोइ जेको सिक्योरिटी जी इन्वायरमेंट थी त एजुकेशन इंस्टीट्यूशन में हिकिड़ी ख़ौफ़ जी फिज़ा हुई ऐं उन में सभु को परेशान हो जेकॾहिं कुझु थिए त कीअं कंदासीं उन महिल असां इहो प्रोग्राम शुरू कयोसीं उहो होस्टाइल इन्वायरमेंट अवेयरनेस ट्रेनिंग त जेकॾहिं फ़र्ज़ु करो तव्हां ते अटैक थी वञे तव्हां चाहे स्कूल में तव्हां शागिर्द आहियो या तव्हां मैनेजमेंट में आहियो तव्हां उन में पंहिंजो पाण खे कीअं बचाईंदो ऐं जेके बाक़ी क्राउड आहे या जेके ॿिया आहिनि उनखे कीअं तव्हां बचाईंदो त उन में न सिर्फ़ु असांजे टीम वञी उन्हनि खे ट्रेन कयो उनजी सिक्योरिटी जे हवाले सां उन्हनि खे गाइडेंस ॾिनी ऐं इन हिसाब सां उन में हिकिड़ो ट्रस्ट ऐं उहो जेको कॉन्फिडेंस खणी आयासीं त तव्हां परेशान न थियो जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता कुझु थियो त असां तव्हांजी सपोर्ट लाइ वेठा आहियूं तव्हां पंहिंजा ही प्रिकॉशन्स वठो बाक़ी असां बैकअप सपोर्ट ते उन हवाले सां एजुकेशन सेक्टर प्राइवेट बि जंहिं असांखे रिक्वेस्ट कई उनखे असां उन में सर्विसिस प्रोवाइड कयूं SSU में जेके भर्ती थियनि था कमांडोज़ उनजो प्रोसेस छा आहे सिंध पुलिस जो जेको प्रोसेस आहे साॻियो ई आहे या NTS खां पास थियण खां पोइ उनजी फिज़िकली जीअं जीअं रिक्रूटमेंट पॉलिसीज़ हाणे इम्प्रूव थींदियूं वियूं आहिनि उन में इहो बि थियो त हाणे तव्हांखे थर्ड पार्टी टेस्टिंग कराइणी आहे चाहे उहो NTS हुजे या पाकिस्तान टेस्टिंग सर्विस हुजे या ॿियूं हुजनि त उहो SSU बि उहो ई फॉलो कंदा आहिनि जीअं मेरिट खे असां बरक़रार रखूं ऐं उनखे फॉलो कयूं उन में असां थर्ड पार्टी जे थ्रू टेस्टिंग कराईंदा आहियूं उनजी साइकोलॉजिकल टेस्टिंग थींदी आहे ऐं उन हिसाब सां जेके बेस्ट ऑफ द बेस्ट हूंदा आहिनि जिन जो मेरिट ते टॉप ते नालो हूंदो आहे उनखे असां अॻिते क्वालिफाई करे उनजी अपॉइंटमेंट ऑर्डर्स ॾींदा आहियूं हाणे जीअं तव्हांखे हिनजी मां मिसाल थो ॾियां त पब्लिक जो ट्रस्ट ऐं कॉन्फिडेंस जेको SSU जी रिक्रूटमेंट ते आहे त असां जूं 1300 वैकेंसीज़ हुयूं जेके असां अनाउंस कयोसीं 3 साल पहिरीं उन में तव्हां गैस कयो केतिरनि माण्हू अप्लाई कयो हूंदो 2,000 1,50,000 माण्हू
अच्छा 1300 सीटुनि ते 1300 सीटुनि ते उहो माण्हुनि जो ट्रस्ट हो त हिन सिस्टम में जेकॾहिं असां में दम आहे, असां जेकॾहिं सभु टेस्ट पास कंदासीं त असांखे अपॉइंटमेंट ऑर्डर मिलंदो। असांखे कंहिं सिफ़ारिश जी ज़रूरत न आहे, कंहिंखे चवण जी ज़रूरत न आहे, कंहिं ॿी शइ जी ज़रूरत न आहे, सिर्फ़ु पंहिंजे मेरिट ते असां हिते जॉइन करे सघूं। उहो पब्लिक जो ट्रस्ट आहे हिन असांजे रिक्रूटमेंट सिस्टम में, ऐं प्लस हिन SSU खे जॉइन करण जो शौक़ु आहे त माण्हू एतिरा इंट्रस्टेड आहिनि त हिते अची हिन में अप्लाई कनि ऐं पंहिंजी क़िस्मत आज़माइनि। सर हिन फोर्स में औरतूं बि शामिल आहिनि ऐं औरतुनि खे बि इहा ई साॻी ट्रेनिंग ॾिनी वेंदी आहे, उन्हनि जो छा किरदारु आहे? जीअं असां बिल्कुलु उन्हनि खे साॻे तरीक़े सां उन जी ट्रेनिंग आहे, उन जी साॻे तरीक़े सां उन जी पर्क्स एंड प्रिविलेजिस आहिनि, ऐं उनखे असां उन तरीक़े सां ट्रेन कंदा आहियूं त जीअं हू मर्दनि सां शाना बशाना पंहिंजी ड्यूटी कनि ऐं उन में का डिस्क्रिमिनेशन न हुजे। त उहो उन में बि असां उनजो ख़ासि ख़्यालु रखंदा आहियूं त जीअं नियाणियूं असांजूं जेके ॻोठनि मां अचनि थियूं उनजो रहण जो बंदोबस्तु, उनजे हिसाब सां उनजी बाक़ी लॉजिस्टिक सपोर्ट, उनजो पिक एंड ड्रॉप जेके कराची में आहिनि उहा हर शइ असां रखी आहे त उनखे ड्यूटी में परेशानी न थिए ऐं हू बहितर तौर ते पंहिंजी ड्यूटी परफॉर्म करे सघनि। हिन वक़्तु सर हिन हेडक्वाटर में केतिरा एहलकार ऐं औरतूं जेके रहिश आहिनि? जेके असांजी बैरिक्स में आहिनि उहे उन में त घटि आहिनि। टोटल जेकॾहिं मां तव्हांखे हाणे ॿुधायो त SSU जी पंहिंजी जेका नफ़री आहे उहो 2400 जे क़रीब आहे, हुन मां 500 जे क़रीब बैरिक्स में आहिनि, बाक़ी पंहिंजे पंहिंजे घरनि में रहनि था या अचु वञु कनि पिया था। उन में लेडीज़ जो बि आहे त उहो 50 जे क़रीब हिते उन्हनि जी आहे डिप्लॉयमेंट, ऐं उहे बैरिक्स में बि रहनि थियूं, कुझु कराची में पंहिंजे घरनि तां अचनि थियूं। ऐं 15 में जेके आहिनि एहलकार पंहिंजा 15 में बि असां जेको जेके मुक़ररु थियल आहिनि केतिरा एहलकार आहिनि? 15 जॾहिं असांखे एडिशनल IG साहब जो इनिशिएटिव हो त 15 खे SSU वांगुरु असां इंटरनेशनल लेवल ते बहितर कयूं ऐं जीअं पब्लिक जी बहितर तौर सां मदद करे सघूं। त उहो असां जॾहिं हुन सां गॾु करे कमु कयोसीं त उन वक़्तु उनजी स्ट्रेंथ हुई 1100, ऐं 1100 खे पोइ उन्हनि जी पंहिंजी इंट्रस्ट सां उनजी पंहिंजी एडिशनल IG साहब जी कराची जी सपोर्ट सां उहा स्ट्रेंथ 1100 खां 2200 थी वई। उन में कुझु SSU जा 300 जवान असां विधासीं त जीअं उनखे ट्रेनिंग कनि ऐं उनखे बहितर तौर सां डिप्लॉय कनि। त हाणे उहा तक़रीबन नफ़री डबल करे ऐं पहिरीं 2 शिफ्टुनि में कमु कंदा, हाणे पोइ राति वारी शिफ्ट बि असां ऑन कईसीं त हाणे 24 कलाक तव्हांखे पुलिस एमरजेंसी सर्विस रेडी मिलंदी, न सिर्फ़ु कॉल सेंटर पर उनजा जेके रिस्पॉन्डिंग यूनिट्स आहिनि तमामु थाणे जी लेवल ते उहो तव्हांखे हर वक़्तु तव्हांजी मदद जे लाइ तयारु आहे। सर हिन में पहिरियों जीअं 15 ते देरि थींदी जेके तव्हां अॻु में ॻाल्हि कई, त हाणे घणो तक़रीबन हुन में केतिरा मिंटनि जो रखियो वियो आहे त केतिरे मिंटनि में उते पहुचे? पहिरीं 20-25 मिंट लॻंदा, हाणे 9 मिंट। कॾहिं ईंदी ई न हुई सर पहिरियों त उहो थींदो, उहो बि मसइला हूंदा हुआ, उहो बि पंहिंजियूं उतायूं हूंदियूं या कंहिं मिसमैनेजमेंट हूंदी, पर उन में बि कोशिशि कंदा जेके अवेलेबल रिसोर्सिस आहे। पर हे जॾहिं असां हिन सां गॾु जम करे SSU जे रिसोर्सिस उन पासे शिफ्ट कयासीं त हाणे तव्हांखे 9-10 मिंट जे अंदरि, कॾहिं कॾहिं 5 मिंट कहिड़ी बि हद में, कहिड़े बि थाणे जे हद में जेका नियरेस्ट मोबाइल हूंदी 5 मिंट जे अंदरि तव्हां वटि अची वेंदी। एवरेज जेको टाइम आहे उहो 10 मिंट आहे। 9-10 मिंट जे अंदरि तव्हांखे जेका नियरेस्ट मोबाइल आहे तव्हांजी सर्विस जे लाइ तव्हां वटि पहुची वेंदी। कमांड एंड कंट्रोल बस छा आहे सर? तव्हां वटि बसियूं बि काफ़ी असां ॿी ॻाल्हि त तव्हां बसियुनि जी ॻाल्हि कई त हाणे असांजा जेके जवान उन्हनि जी ट्रांसपोर्टेशन जे लाइ तव्हां ॾिठो हूंदो त कॾहिं सुठी हूंदी आहे ट्रांसपोर्ट, कॾहिं न हूंदी आहे। बिल्कुलु असां उन्हनि खे असां जीअं हिकिड़े ऑनरेबल माण्हू खे ट्रांसपोर्ट जी ज़रूरत हूंदी आहे, असां उन्हनि जे लाइ बि साॻी फैसिलिटी रखी आहे। असां एयर कंडीशन बसिस उन्हनि जे लाइ अरेंज कयूं, जीअं लॉन्ग रूट ते वञनि था त उन में वञनि डाइवो जी बसिस ते वञनि ऐं उते फ्रेश थी ड्यूटी कनि, वापसि उनखे असां पिक एंड ड्रॉप जी सर्विस ॾियूं। इन खां अलावा जेको तव्हां कमांड एंड कंट्रोल जी ॻाल्हि कई त जेकॾहिं फर्स्ट करो को वॾो प्रोग्राम आहे जिथे असांजी नफ़री डिप्लॉयड आहे, को वॾो जलसो आहे या का एहतिजाज आहे जिथे घणी डिप्लॉयमेंट आहे, त उनखे असां कवर करण जे लाइ उनखे कैमरा जे थ्रू असां इंस्टॉलेशन कंदा आहियूं। असांजी मोबाइल्स में बि कैमरा लॻल हूंदा आहिनि, उनजी फीड ईंदी आहे कमांड एंड कंट्रोल ते। त हिकिड़ी बस जे अंदरि वेही करे तव्हांखे सॼे एरिया जी ख़बर पवंदी आहे त केतिरा माण्हू अचनि था, किथे किथे माण्हू छा आहे, ऐं जॾहिं को किथे ऑपरेशन करिणो आहे त उन में बि जेकॾहिं तव्हां ड्रोन्स जे थ्रू उनजी फीड तव्हां वटि कमांड एंड कंट्रोल ते ईंदी आहे ऐं उतां पंहिंजे तव्हां ट्रूप्स खे कमांड करे सघंदो त उनखे कीअं कंडक्ट कबो। अच्छा, उहा बस हेडक्वाटर में मौजूदु हूंदी या उहा बि उहा जिथे ज़रूरत हूंदी आहे असां उते मूव कंदा आहियूं। उतां वेही सॼो उते स्पॉट ते उते हर शइ खे उतां अंदरि वेही तव्हां ऑपरेट करे सघो था। सर ॿियो प्रॉमिस ऑफ पीस कहिड़ो प्रोजेक्ट आहे, छा आहे? प्रॉमिस ऑफ पीस हो त बेसिकली
असांजे सोसाइटी में पीस खे कीअं मेंटेन कयूं, जेको क्राइम जो है उनखे कीअं कंट्रोल कयूं, ऐं कम्यूनिटी पुलिस जे थ्रू पब्लिक जी कीअं मदद कयूं त जीअं पुलिस सां राब्तो कनि ऐं पंहिंजे मसाइल जे लाइ उन में बहितर तौर सां उन जी मदद वठी सघनि। उन में कुझु प्रोजेक्ट्स हुआ जीअं फैसिलिटेशन सेंटर्स आहिनि, त असां उन में हिकिड़ो मॉडल कम्यूनिटी सेंटर ठाहियो जंहिंमें माण्हू अची पंहिंजी शिकायतूं ॿुधाए सघनि पिया। उन जो बेसिक मसइला थाणे ते वञे बग़ैर उनजो हेल्प थी सघे। प्लस उन में ट्रेनिंग सेंटर जो हो, उनखे ट्रेनिंग सेंटर खे असां चऊं पिया त रज़ाक़ाबाद ट्रेनिंग सेंटर खे असां हिकिड़ो काउंटर टेररिज्म यूनिवर्सिटी जे तौर ते उनखे इम्प्रूव कयूं, उनखे अपग्रेड कयूं त हिते न सिर्फ़ु काउंटर टेररिज्म जी ट्रेनिंग ॾेई सघूं, उनखे डिग्री बि मिली सघे। जीअं पुलिस अफ़सर या जवान जेको उतां पढ़ी निकिरे त उनजी कैरियर में उनजी लाइफ में उहा डिग्री उनजे कमु अची सघे। त उहो उन प्रोसेस जो हिसो आहे, उहो इनशाला अॻिते हली उनखे असां कंदासीं, कंप्लीट कंदासीं। पुलिस सिक्योरिटी एंड एमरजेंसी जेकी सर्विस ताज़ो ई तव्हांखे जेको आहे सो चार्ज ॾिनी वई आहे, इन जो असुलु कहिड़े हंगामी बुनियादनि ते कमु पियो थिए ऐं उनखे कहिड़ियूं तब्दीलियूं आंदियूं तव्हां? इसमें हिन में जेको पुलिस एमरजेंसी ऐं सिक्योरिटी सर्विसिस में इहो आहे त जेके बि सिक्योरिटी जा यूनिट्स आहिनि उहे हिकिड़ी जाइ ते उनखे कंबाइन कयो ऐं उन में हिकिड़ी कमांड जे थ्रू उन सभिनि खे इम्प्रूव करण जी कोशिशि कई आहे। उन में हाज़िरी गैरहाज़िरी जो चकर, उन जी डिप्लॉयमेंट जो चकर, उहे सभु शयूं असां उनखे इम्प्रूव कयूं पिया। त उन हिसाब सां आहिस्ता आहिस्ता कयूं पिया था। उन में तव्हां 15 जी जेका सर्विस आहे उहो बि तव्हां ॾिठो त उहा बहितर थी वई आहे, इन जे थ्रू ई थी आहे। त उहो अॻिते बि इनखे इनशा वधीक इम्प्रूव। हिन वक़्तु मुंहिंजे ख़्याल में पाकिस्तान में हीउ वाहिद इदारो आहे जेको ISO आहे, उन जी मदद सां हाणे असां जॾहिं चऊं पिया त हीअ SSU ॾाढी सुठी न त मां थो चवां, ईअं ई छोकिरा पाण चवंदा हूंदा, बिल्कुलु हर इदारे जो हेड ईअं चवंदो, पर हाणे असां उन में चऊं उनखे असां उहो कहिड़े तरीक़े सां कयूं त उनखे ऑर्गेनाइज़ कयूं त उनखे ॿाहिरों को इदारो सर्टिफाई करे त हीअ वाक़ई प्रोफेशनल टीम आहे ऐं हीअ बहितर तौर सां कमु कनि था। उन में दुनिया में कुझु स्टैंडर्ड्स आहिनि जेके फॉलो कया वेंदा आहिनि। उन में ISO सर्टिफिकेशन हूंदी आहे, उहे सिर्फ़ु उन्हनि इदारनि खे मिलंदी आहे जेके प्रोफेशनली बहितर तौर सां कमु कंदा आहिनि। ऐं न सिर्फ़ु उहो सर्टिफिकेशन हिकु वन टाइम न हूंदी आहे, हर साल उन जी रिन्यूएशन थींदी आहे। जेकॾहिं तव्हां जे स्टैंडर्ड ख़राबु थी वेंदा, तव्हां जेकॾहिं कॉम्प्रोमाइज़ कयो, तव्हांजी सर्टिफिकेशन वापसि बि थी वेंदी आहे। त शुक्र अल्लाह जो की असां उनखे 5 साल खां उनखे मेंटेन करे वेठा आहियूं ऐं उन में ISO असां सर्टिफाई करायोसीं। उन खां पोइ 2015 में थियो, उन खां पोइ अॻिते जेको उन नेक्स्ट लेवल जी सर्टिफिकेशन आहे उहा बि असां कराईसीं। त हाणे उनखे असां मेंटेन पिया था रखूं ऐं इन ISO सर्टिफिकेशन जे करे असां ॿियनि इदारनि बि उन जी कोशिशि कई आहे ऐं कनि पिया था पूरे पाकिस्तान में। वी वर दी पायोनियर्स त असां उनखे फस्ट टाइम पाकिस्तान पुलिस में इंट्रोड्यूस कयोसीं। हाणे SSU खां पोइ हाणे नेक्स्ट असांजो प्लान आहे त असां मददगार 15 जी कॉल सेंटर ऐं उनजे ऑपरेशनल जेका रिस्पॉन्ड यूनिट्स आहिनि उनखे बि ISO सर्टिफाई करायूं त हिकिड़ो कंटिन्यूटी रहे आइंदा जे लाइ बि, त हिकिड़ो शइ डॉक्यूमेंटेड थी वञे ऐं उनखे प्रॉपर तरीक़े सां हू हर वक़्तु परफॉर्म करे सघनि प्रोफेशनली। बिल्कुलु SWAT जेको टीम तव्हां हिते मुतारफ़ कराई आहे जेकी इंटरनेशनल में बि मुल्कनि में थींदे ॿियनि में, उनजो छा प्रोसेस हो, छा? SWAT बेसिकली इंटरनेशनली जेका अर्बन पुलिसिंग आहे उन में SWAT इज़ स्पेशल वेपन एंड टैक्टिक्स। त उन में जेका तव्हांजी हाईली ट्रेंड कमांडोज़ हूंदा आहिनि उन जी सभिनी क़िस्म जी ट्रेनिंग थियल हूंदी आहे। उन वटि सभिनी क़िस्म जा इक्विपमेंट्स हूंदा आहिनि, प्रोटेक्टिव गियर हूंदो आहे, वेपनरी हूंदी आहे। त ख़ुदा न ख़ासि का एमरजेंसी सिचुएशन थिए, को टेररिस्ट अटैक थिए, जीअं कराची एयरपोर्ट ते थियो, त उन में SWAT वॉज द फस्ट रिस्पॉन्डर। उन में ASF सां मिली करे SWAT असांजी रिस्पॉन्ड कयो ऐं उनखे एयरपोर्ट खे असां न सिर्फ़ु उन्हनि खे उते क्लियर करायोसीं ऐं उनखे सॼी शइ खे असां बहितर तौर सां मैनेज बि कयोसीं। त उहो SWAT हर वक़्तु तयारु आहे। जेकॾहिं किथे न ख़ुदा न ख़ासि का अहिड़ी शइ थिए थी, को मसइलो थिए थो, त हीअ पहिरीं रेडी पोज़ीशन में वेठा आहिनि। सिर्फ़ु ट्रैवलिंग जो टाइम आहे उते पहुचण जे लाइ, त हू पहुची उहो माण्हुनि जी मदद करे सघंदा। टेररिस्ट अटैक आहे त टेररिस्ट खां क्लियर कराईंदा, ॿी का हेल्प खपे त उन में बि माण्हुनि जी मदद करे सघंदा। त हिकिड़ो अर्बन पुलिसिंग जो हिकु एडवांस कॉन्सेप्ट आहे जेको पाकिस्तान में असां इंट्रोड्यूस करायोसीं। अच्छा सर, उन में सभु SSC जा कमांडोज़ इंक्लूड हूंदा आहिनि या उन्हनि मख़सूस उन्हनि खे वरी अलॻि ट्रेनिंग ॾिनी वेंदी? जेके टॉप लेवल जा कमांडोज़ हूंदा आहिनि उन्हनि खे असां SWAT में विझंदा आहियूं, जेके हर तरीक़े सां ट्रेन हूंदा आहिनि ऐं उनखे सिचुएशन खे डील करण जी ट्रेनिंग बि हूंदी आहे ऐं उन तरीक़े सां उहो उनखे डील बि करे सघंदा आहिनि। सर आख़िरी सुवाल त तव्हां जूं के अहिड़ी कामयाब ऑपरेशन्स जेके तव्हां कामयाबी सां उहो कयूं? असांजे जेका अॼु ॾींहं ताईं जेकॾहिं तव्हां उनखे साल ॻणो त 2010 खां ई
वीह थी वई आहे। 10 सालनि में 29 जवान पंहिंजी शहादत में पंहिंजी जाननि जो नज़रानो ॾिनो आहे। इहे सभु उन्हनि ऑपरेशन्स जा उन जो नतीजो आहे, जंहिंमें हिननि तो इहो हिकिड़ो हिन जो तव्हां सम्झो था क़ुर्बानी आहे जेका हिन खे यूनिट खे मेंटेन करण लाइ, सिक्योरिटी खे मेंटेन करण लाइ हिननि पंहिंजो जाननि जो नज़रानो ॾिनो आहे। ऑपरेशन असां डिफरेंट लेवल जा कंदा आहियूं, इंटेलिजेंस बेस्ड हूंदा आहिनि, उन में बाक़ी एजेंसी सां मिलजी करे उसमें CTD आहे ऐं बाक़ी बि आहिनि। उन जे हवाले सां जेका ऑपरेशन हूंदो आहे जंहिंमें सीरियस क़िस्म जो लाइफ थ्रेट हूंदी आहे या अॻियां टेररिस्ट अटैक थियण जो को रिटेलिएशन जो ख़तरो हूंदो आहे, उन में असांजा जवान वेंदा आहिनि ऐं ऑपरेशन करे लोकल पुलिस या जेका एजेंसी आहे उन सां गॾु करे उन जे हवाले करे वापसि थींदा आहिनि। असांजो नालो इन करे साम्हूं न ईंदो आहे जो नाले न अचण ते एतिरियूं शादियूं जेकॾहिं असां हिनखे क्लेम कंदासीं त हुन में वधीक नुक़सानु थींदो। त असां कोशिशि कंदा आहियूं त असां पंहिंजो कमु कयूं ऐं उनखे प्रोफेशनल तरीक़े सां ॿियनि एजेंसीज़ खे सपोर्ट कयूं। पुलिस डिपार्टमेंट थी वियो, CTD थी वई ऐं ॿियूं बि आहिनि जेके एजेंसियूं आहिनि। रेंजर्स के तव्हां क्रिकेट जे हवाले सां जीअं सिक्योरिटी जे हवाले सां असां रेंजर्स सां मिली क्रिकेट टीम जी जेके बि अचणु वञणु ऐं उनजी इनर कॉर्डन जी ड्यूटी उहा असांजी SSU जे जवाननि कई। असां पंहिंजे हिसाब सां सपोर्ट रोल में सभिनि खां अॻिते हूंदा आहियूं ऐं कोशिशि कंदा आहियूं त पब्लिक खे सेफ एंड सिक्योर एनवायरनमेंट ॾियूं त जीअं पीस मेंटेन करे सघूं। अच्छा सर, हीअ जेके ट्रेनिंग थींदियूं आहिनि ख़ासि तौर ते जेके शूटर वेंदा आहिनि बिल्डिंग जे मथां, उन उहे सभु ट्रेनिंग जेका सो मुख़्तलिफ़ उन सिंध पुलिस वारी ट्रेनिंग सेशन में थींदियूं आहिनि उते उन्हनि में थींदियूं आहिनि सेंटरनि में या तव्हां वटि हेडक्वाटर में थींदियूं आहिनि? उन सभिनि जूं ट्रेनिंग्स डिफरेंट जाम ते थींदियूं आहिनि। असांजा छोकिरा USA मां बि ट्रेनिंग कंदा आहिनि स्नाइपर जी, ऐं उहे जेके ट्रेन थी विया आहिनि उहे पंहिंजे ॿियनि छोकिरनि खे ट्रेन बि कंदा आहिनि ऐं उन हिसाब सां स्नाइपर यूनिट्स खे असां मेंटेन रखंदा आहियूं। उन जी ट्रेनिंग हिकु कंटिन्यूस प्रोसेस आहे। नेवी आर्मी जे कमांडो सां गॾिजी करे उहो कंदा आहिनि ऐं उहो असां कोशिशि कंदा आहियूं त उन जो प्रोफेशनल ते स्टैंडर्ड ते को कम्प्रोमाइज़ न थिए। सर, हमेशह इहो ॾिठो वियो आहे त जेके SSU जी फोर्सिस आहे उन वटि हथियार बि यूनिकनेस अलॻि हिकिड़ा हूंदा आहिनि ऐं उनखां अलावा जेके गाॾियूं आहिनि उहे बि तव्हां वटि अलॻि हूंदियूं आहिनि। उन्हनि जो ख़ासि सबबु छा आहे? जेके हथियार आहिनि उन्हनि में कहिड़ा ख़ासि जदीद हथियार था? उन में इहो आहे त जेकॾहिं तव्हां को लेवल जो ऑपरेशन कंदा आहियो या तव्हांखे को नेक्स्ट लेवल जो थ्रेट तव्हांखे उनखे फेस करिणो आहे त उन लाइ तव्हांजी तयारी हुजणु ज़रूरी आहे। जेकॾहिं तव्हांजी तयारी न हूंदी, तव्हांजो वेपन सुठो न हूंदो, तव्हांजो जेका सवारी सुठी न हूंदी त तव्हां जंहिंजे ख़िलाफ़ु ऑपरेशन कयो था उन ते न त उहो डिटरेंस इफेक्ट ईंदो ऐं उन ऑपरेशन जे दौरान तव्हांखे कैजुअलिटी जो नुक़सानु आहे। त उन सभिनि खे मद्देनज़र रखंदे हुए इंटरनेशनली जेके बि शयूं बेस्ट पॉसिबल आहिनि असां प्रोवाइड कयूं सिंध गवर्नमेंट जी मदद सां, पंहिंजी कमांड जी मदद सां, त हीअ जवाननि खे ऑपरेशन कंदे का परेशानी न थिए। जानुनि जो नज़रानो त हुअं ई वीचारा ॾियनि पिया था, पर उनखे जेको बेस्ट पॉसिबल आहे असां कोशिशि कयूं था त उनखे प्रिक्योर करे ॾियूं एज़ अ कमांड, उन्हनि जो वेलफेयर जे हवाले सां ख़्यालु कयूं। असांजा जेके ऑपरेशन में छोकिरा ज़ख़्मी थिया आहिनि उनखे असां फैमिली वांगुरु रखंदा आहियूं, उनखे असां उन तरीक़े सां ख़्यालु कंदा आहियूं उन्हनि जे गाज़ी जी तरह त जो अॻिते पंहिंजी शइ खे कैरियर खे अॻिते रखनि, उनखे बुरो न लॻे त असां जेकॾहिं नुक़सानु मुंहिंजो थियो आहे त असांजो डिपार्टमेंट असांजी मालिकी न कई आहे। न सिर्फ़ु शहीदनि जी फैमिली को असां उनजो ख़्यालु कंदा आहियूं। हिकिड़ी नॉर्मल शिकायत हूंदी आहे त पुलिस जेकॾहिं जवान जी का शहादत थींदी आहे या उनजे मरण खां पोइ उनखां हुते उहो कॉन्सेप्ट न आहे। हिते कोरोना में जेके शहीद थी विया तव्हां सां ईद कयो उन्हनि जी फैमिली जो असां हर ईद ते उन सां न सिर्फ़ु ईद ई मोकिलींदा आहियूं, असांजी लेडी पुलिस ऑफिसर उन्हनि जी फैमिली सां गॾु मिलंदा आहिनि, उनजो ख़्यालु रखंदा आहिनि, उन्हनि जे ॿारनि जी एजुकेशन, उन्हनि जो हर क़िस्म जो ख़्यालु, उनजी पेंशन जी जेको प्रॉब्लम थींदी आहे या सैलरी जो उनखे हिते अचण जी ज़रूरत आहे, उनजे घर वेठे उनखे सर्विस कयूं था। त उहो असां हर तरीक़े सां वेलफेयर जी कोशिशि कंदा आहियूं त जेको माण्हू पंहिंजी ड्यूटी में हिकु क़ुर्बानी ॾिए थो त उनखे उनजो अफ़सोस न थिए ऐं डिपार्टमेंट उनजे गॾु हुजे उन सां गॾु। सर, आख़िर में तव्हां पाकिस्तान जी आवाम खे इन कोरोना जहिड़े मूज़ी मर्ज़ खां बचाव लाइ कहिड़ो मैसेज ॾींदो? हीअ वबा हिकु अलाह जो अज़ाब आहे ऐं अलाह सभिनि जी फैमिली खे सभिनि खे ख़ैर सां रखे। जेके बीमार आहिनि उनखे मां दुआ कंदुमि त जल्दी शफ़ायाब थियनि। ऐं असां हिकिड़ो हुते कोशिशि कईसीं त प्लाज़्मा जे थ्रू असां मदद कयूं, जेके वधीक सीरियस आहिनि असांजा जवान ऐं अफ़सर प्लाज़्मा डोनेट करे उनजी जान बचायूं, उहो बि असां कयूं पिया था। बसि पंहिंजो ख़्यालु रखो ऐं हीउ मुश्किल वक़्तु बि गुज़री वेंदो, अलाह सभिनि ते रहम करे ऐं मुंहिंजी सभिनी लाइ दुआ आहे त हिन मुश्किल वक़्त में सभु पंहिंजो ख़्यालु कनि ऐं
इन मुसीबत खां निकिरूं। वॾी महिरबानी सर। थैंक यू। नाज़रीन, DIG मक़सूद मेमन जी अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी। हिन सॼे प्रोसेस ऐं SSU जी जेके बि जेकी मुख़्तलिफ़ पासा आहिनि उन्हनि जी बिल्कुलु असां ॼाण हासिलु कईसीं। इन ते पंहिंजे मेज़बान अब्दुल्ला सोलंकी खे ॾींदा इजाज़त।